बहुत खुशी की बात है, एक और सिंधी पिक्चर का मुहूर्त हुआ है। हमारे पुरानी साथी, मेरे जिगरी दोस्त बाबू जामनानी के सुपुत्र परेश, उन्होंने ये मुहूर्त किया है। हमारे पूरे टीम की तरफ से, यूएसए केबल की तरफ से, कोनार्क डैन की तरफ से उन्हें बहुत बहुत शुभकामनाएं। भगवान उनको इस काम में सदा कामयाबी देवे और बोलते हैं लड़के बाप से बढ़ के होते हैं, वो साबित करके दिखाएं। जो आजकल की हालतें हैं, सब जो भी जिसको भी कोई सुख होता है तो उस वक़्त भगवान को याद नहीं किया जाता है। जब दुख आता है तब वो भगवान को याद करते हैं और भगवान खुद प्रकट होके वो समस्या कैसे निदान करते हैं, वो एक सस्पेंस है। वो पिक्चर देख के ही आपको पता पड़ेगा, मज़ा आएगा। पंहिंजा कम पुॼनि नथा, पैसा खपनि अञा था, बंगलो खपे, कार खपे ऐं मोहब्बत लाइ यार भी खपे। आए किथे भगवान? फाथो आ भगवान बाबा, फाथो आ भगवान, फाथो आ भगवान। उल्लासनगर में एक बाहर से आ गई है, लहर चल पड़ी है सिंधी फिल्म बनाने की। हर दूसरे तीसरे दिन किसी न किसी सिंधी फिल्म का मुहूर्त होता है, लेकिन टेक्नोलॉजी की कमी है। तो ये उम्मीद जो है सिंधी फिल्म में हम लोग परेश से पूरा करना चाहते हैं और देखना चाहते हैं, और हमें उम्मीद है कि ओम प्रोडक्शन के तले जो ये फिल्म बन रही है, भगवान अची फाथो है, बहुत ही बेहतरीन फिल्म होगी, टेक्नोलॉजी में और क्वालिटी में। अरे गंछा, ओ गंछा, अरे बाबा भगवान जो भाव कयो भाव छाजरा ता चिल्लायो वेठो। अरे झूलण खे दान न मावे, झूलण न ॿुधई त वाहिगुरू खे दान न मावे। सब कुछ चई भी हो, भगवान जो भाव भी ॾेई वियो। वाह साईं वाह। अॼु ताईं जाम सिंधी फिल्मूं ठहियूं आहिनि, पर जॾहिं ओम प्रोडक्शन इहो कदम खयों आहे, अॼु ताईं ओम प्रोडक्शन जेतिरा बि एड्स, टीवी सीरियल्स ठाहिया आहिनि, जाम टेक्निकल पावरफुल आहिनि। हीअ फिल्म बि ॾाढी पावरफुल ठाही वेंदी टेक्निकल जे हिसाब सां। इन फिल्म में असांजा परेश, अशोक बाबू जामनानी इन फिल्म ते ॾाढी सुठी महिनत करे रहिया आहिनि। हीअ फिल्म पब्लिक खे सुठो मैसेज ॾींदी ऐं फिल्म पब्लिक खे ॾाढी वणंदी। अरे यार छा था कयो पिया? खट में धिका था न ॾियो, ॾिसो त सही त इंटरव्यू चालू आहे। भगवान फाथो मां हिननि माण्हुनि मां, केॾी तकड़ा माण्हुनि खे ॾिसी बि नथा हलनि पिया। हा दोस्तो, मां भगवान मां फाथो कोन आहियां। सच करे पुछो न त मूं जहिड़नि जे करे ई वीचारो भगवान फाथो आहे। हा दोस्तो, भगवान वीचारो सचमुच फाथो आहे। असांजी हिन नई फिल्म जो टाइटल भी इहो ई आहे, फाथो आहे वीचारो भगवान। दोस्तों, उल्हासनगर में एक ज़बरदस्त सिंधी फिल्म ठही रही है जंहिंजो नालो आहे फाथो आहे भगवान। ऐं असांजो डायरेक्टर परेश जामनानी हिकु यंग डायरेक्टर आहे, हिकु सुठी सोच खणी करे माण्हुनि में हिकु मैसेज पहुचाइण जे ख़्याल खां हीअ पिक्चर ठाहे रहियो आहे। ऐं असांजी उमेदु आहे त तमामु सुठे नमूने हीअ पिक्चर ठहंदी ऐं इनखे ॾिसंदा ऐं तव्हां बि साराईंदा।